सुतन कुहा जागंदन वछू यानी गाफिल ऐं सुस्त इंसान खां होशियार ऐं चालाक माण्हू वधीक नफ़ो हासिल करे सघे थो। दोस्तो हिकिड़ा ॿ दोस्त माल जे चारे सांगे पंहिंजूं मींहूं काहे कचे ॾांहुं विया। राति जो वारीअ वटीअ ते जागंदा हुआ त मतां को चोर अची मींहूं काहे न वञे या महल कुमहल मींहूं व्यामी पवनि। उन्हनि ॿिन्ही मां हिकिड़ो सुस्त ऐं नंढो हो ऐं ॿियो होशियार ऐं चुस्त चालाक। उहो सुस्त राति जो थोरो वक़्तु जागंदो हो ऐं घणो वक़्तु निंड कंदो हो, तंहिं करे उन जे मेहन जी ख़िदमत ऐं देखभाल उहो होशियार ऐं चालाक कंदो हो। हिकिड़ीअ राति ॿिन्ही जूं मींहूं व्यामी पयूं। जंहिंखे निंड हुई तंहिंजी मेंह वछ ॼणी ऐं जागंदड़ जी मेंह कुहो। इहो हाल ॾिसी उनखे ॾाढो अरमान थियो, मगर जल्दी पाण संभाले उहा वछ पंहिंजी मेंह जे पोयां लाथईं ऐं पंहिंजी मेंह वारो कुहो सुम्हियल दोस्त जी मेंह जे पुठियां लॻाईं। जॾहिं सुस्त माण्हू निंड मां सुजाग थियो ऐं मेहुनि जे पोयां फर ॾिठईं, तॾहिं दोस्त खां पुछाईं त हुन ॿुधायुसि त मुंहिंजीअ मेंह वछ ऐं तुंहिंजीअ कुहो ॾिनो आहे। हुन चयुसि त ईअं कीअं हूंदो? चालाक दोस्त जवाब ॾिनुसि त यार सुतन कुहा जागंदन वछूं। सो दोस्तो इन लाइ पंहिंजूं अखियूं हमेशा खोले रखण घुर्जनि। वीडियो पसंदि आई हुजे त शेयर बि ज़रूर कजो।